बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मालिक मदायूं मुंहिंजूं मोर न तूं ॾिसजां, पिण में पालण हार पर्दो तूं रखजां, मिड़ियो ई मुआफ़ कजां मुहाबे महबूब जे। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, अव्हां सभिनीनि खे माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में आऊं भली कार चवां थी। ऐं यकीनन तव्हां टाइम कढी टेलीविज़न स्क्रीन ऑन करे हिन वक़्तु ख़ुसूसन अज़मत रमज़ान जे लाइ तव्हां वेठा हूंदव। ऐं अवांजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अज़मत रमज़ान में अव्हांखे भली कार चवंदी आहियां। ऐं हर ॾींहं जो हिकिड़ो नओं एहतमाम हूंदो आहे। मग़फ़िरत जो ही जेको अशरो आहे पाण सभिनीनि जे लाइ तोहफ़े जीअं रमज़ान आहे। ऐं रमज़ान जो घटि वक़्तु मख़सूस ॾींहं हूंदा आहिनि। ऐं मां सम्झां थी हर ॾींहुं यकीनन हिकिड़ो बहितरीनु एहतमाम अव्हांजो पंहिंजो हूंदो, बहितरीनु तरीक़े सां अव्हां ॾींहं जो आगाज़ कंदा हूंदव। ऐं सहरी जे वक़्तु जॾहिं सभु घर भाती गॾिजी उथूं था, गॾिजी सहरी कयूं था, उनखां पोइ घर में जेका रौनक हूंदी आहे माह रमज़ान जे भलारे महीने में, उहा आम ॾींहंनि में असांखे उन रौनक खां पाण महिरूम हूंदा आहियूं। पर माह रमज़ान जे महीने में इहा रौनक हर घर में आहे। ऐं हर घर में ॿार बच्चा बि उथंदा आहिनि। ऐं इहा बि यकीनन तरबियत में ॻाल्हि शुमार थींदी आहे त ॿार उहो पैटर्न ॾिसंदा आहिनि, इस्लामिक तरीक़ो ॾिसंदा आहिनि, जेको आम ॾींहंनि में न ॾिसी सघंदा आहिनि। यकीनन घर खां ई ॿार जी तरबियत शुरू थींदी आहे। ॿार जी तरबियत ते हिन प्रोग्राम में पाण ॻाल्हायो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आहे त बदनसीब आहे उहो शख़्स जेको माह रमज़ान जे भलारे महीने में इबादतुनि खां, रोज़नि खां पाण खे गाफ़िल रखे थो, इबादतूं नथो करे, पंहिंजे रब खे नथो रिझाए। ऐं बदनसीब उहो शख़्स आहे जेको वालदेन जी यानी पंहिंजे माउ पीउ जी, पंहिंजी वालदेन जी ख़िदमत खां हू लवाए थो, ख़िदमत नथो करे। ऐं असां पंहिंजे मुआशरे में ॾिसंदा आहियूं त ओल्ड हाउसिस, मूं कल्ह बि ॻाल्हि कई त जॾहिं आउं ओल्ड हाउसिस ॾिसंदी आहियां त मूंखे तमामु घणो ॾुख थींदो आहे त असांजो मुआशरो कहिड़े दग ते वञी रहियो आहे। वालदीन जी चवणु न करणु, उन्हनि खे रंजाइणु, इहो तमामु वॾो गुनाह आहे। नाज़रीन, वधीक गुफ़्तगू असां वटि मौलाना साहब आहिनि, उन्हनि सां हिन प्रोग्राम में कई वेंदी। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र हिन महफ़िल में हूंदो, ऐं उन्हनि जे ज़िक्र सां ई हीअ जेका महफ़िल हूंदी आहे उहा रोशन हूंदी आहे, मुनव्वर हूंदी आहे, ख़ूबसूरत हूंदी आहे, दिलनि खे सुकून मिलंदो आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां सहकार बि भरपूर मौजूदु आहे, स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। ऐं BBS खे पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो। ऐं नेल्सन पैंट्स खे चयो वञे थो रंग ज़िंदगी जो। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। नाज़रीन, उनखां अलावा जेकॾहिं मां ख़ुसूसियत ॿुधायां थी नेल्सन पैंट्स जी, त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पैंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघो था। क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि तव्हां राब्तो करे सघो था, पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था नेल्सन पैंट्स सां। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो। ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। सो बहितर मुस्तक़बिल रोज़ाना कीअं बणाए थो? एनर्जेटिक ड्रिंक चयो वञे थो, एनर्जेटिक रमज़ान पाण चऊं था। ऐं वाइटामिन C सां भरपूर आहे, वाइटामिन D सां भरपूर आहे, ज़िंक सां भरपूर आहे। नाज़रीन, उनखां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे क्विस जो, ॾाढो ज़बरदस्त क्विस जो कलर आहे। ऐं उनखां अलावा हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु चयो वञे थो। वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप अज़मत रमज़ान सां नाज़रीन मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल चांहि पीओ, जियो। ऐं जेकॾहिं पाण चांहि जे कप जी ॻाल्हि कयूं था, हिकिड़ो चांहि जो कप पाण खे यकीनन सहरी जे वक़्त में खपंदो आहे। उनखां पोइ जॾहिं इफ़्तार जी ॻाल्हि कंदा आहियूं, ट्रांसमिशन हली रही आहे ऐं 2 कलाक खां पोइ यकीनन वरी इफ़्तारी जो वक़्तु थी वेंदो आहे, जॾहिं दस्तरख़्वान ते मौजूदु हूंदा आहियूं। नमाज़ अदा करण खां पोइ हिकिड़े कप चांहि जी ज़रूरु असांखे नीड पवंदी आहे, त वाइटल ज़बरदस्त ऑप्शन आहे। नाज़रीन, फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। ऐं फॉर्मी वारा चवंदा आहिनि एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ, फॉर्मी मुंहिंजे लाइ। ऐं सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान, ॾाढी ज़बरदस्त चांहि तयारु थींदी आहे। ऐं कड़क चांहि ज़बरदस्त कप तयारु थींदो आहे टपाल मेज़बान जो। ऐं चयो वञे थो सिंध जी नंबर 1 चांहि। नाज़रीन, हिन तरफ़ असां वटि किचन मौजूदु आहे। मुंहिंजे साॼे पासे असलम साहब मौजूदु आहिनि। वाह असलम खे भली कार चवां थी।
अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मैम। माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। ऐं तव्हां तयारु कंदव? बिल्कुलु बिल्कुलु। चांहि तयारु कंदव? असां सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान इंशाल्लाह तयारु कंदासीं। जी। ऐं इन खां अलावा असां वटि टैंग जा मुख़्तलिफ़ फ्लेवर पिया आहिनि, असां टैंग बि इंशाल्लाह तयारु कंदासीं। ओके जी, ज़बरदस्त। ऐं तव्हां ॿुधायो, रूटीन पूरी जा पूरी रमज़ान में चेंज थी वई आहे। ॾाढो जल्दी पाण एक्सेप्ट करे वठंदा आहियूं न हिन स्केड्यूल खे, हिन रूटीन खे। तव्हांजो रमज़ान कीअं पियो गुज़रे? शुक्र आहे मुंहिंजे अलाह जा अहसान आहिनि। असां हिन नेमत जे लाइक़ु त कोन हुयासीं, पर अलाह ताला असांखे बख़्शियो आहे। असांजे सॼे माना साल जा गुनाह जेके आहिनि असांखे हिन रमज़ान में अलाह ताला असांखे बख़्शे रहमो करम कंदो आहे असांजे मथां। जी, उन असांजे मथां बिल्कुलु। ऐं मग़फ़िरत जो अशरो आहे, रहमत जो अशरो गुज़री चुको आहे। उन खां पोइ निजात जो अशरो कोशिशि पाण कोशिशि ई करे सघूं था। इंसान ज़ात जे हथ में आहे त पाण कोशिशि कयूं ऐं बहितर खां बहितर इबादतूं कयूं, पंहिंजे रब खे रिझायूं। इन तरफ़ असां वटि महिमान तशरीफ़ फरमा आहिनि, तव्हां सां आउं तारीफ़ कराईंदी हलां। मौलाना ताहिरी साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। मौलाना साहब, तव्हांखे मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। माशाअल्लाह जी। ऐं असां वटि तशरीफ़ फरमा आहिनि नाले मिठो साहब, गुलाम नबी महेसर साहब, जिन जा पाण फ़र्ज़ंद आहिनि। माशाअल्लाह सां ॾाढो मिठड़ो आवाज़ अथनि, पंहिंजे नाले जी ऐं ॾाढी सुठी शाइरी कंदा आहिनि। अव्हांखे मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो? वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि। माशाअल्लाह जी। असां वटि अंज़िला तशरीफ़ फरमा आहिनि। अंज़िला अंसारी पाण नात ख़्वान आहिनि ऐं अंज़िला जो ॾाढो ज़बरदस्त सुठो मिठड़ो आवाज़ आहे। अंज़िला में आपको वेलकम कहती हूँ। अस्सलाम वालेकुम। ऐं मां चाहींदमि त हमद सां शुरूआत कई वञे असांजी हिन ट्रांसमिशन जी। नाले मिठो साहब मौजूदु आहिनि, तव्हां खां हमद बारी ताला ॿुधणु चाहींदासीं। जी, बिस्मिल्लाह। अल्लाहु अलैक या रसूल अल्लाह वसल्लम अलैक या हबीबल्लाह। मोहताज न कर रे मुंहिंजा खुदा हिन दुनिया में इंसाननि जो। जॾहिं तूं सखी त ॿियो काॾे वञा, तूं बाझ भरियो रब बाननि जो। मोहताज न कर रे मुंहिंजा खुदा हिन दुनिया में इंसाननि जो। कहिड़ी आहे कमी तुंहिंजी रहमत में, ॾींहुं ॾे हधणी जो जाश घुरे। कहिड़ी आहे कमी तुंहिंजी रहमत में, ॾींहुं ॾे हधणी जो जाश घुरे। ॾींहुं ॾे हधणी जो जाश घुरे। सुबहान अल्लाह पयो तुनको गंजवाल तुंहिंजे गंज खाननि जो। मोहताज न कर ऐ मुंहिंजा खुदा हिन दुनिया में इंसाननि जो। तूं ग़रीब अगर बादशाह करी, तब मुंहिंजा मिठा इहो थी थो सघे। तूं ग़रीब अगर बादशाह करी, तब मुंहिंजा मिठा इहो थी थो सघे। तब मुंहिंजा मिठा इहो थी थो सघे। को न कुछे तुंहिंजी मर्ज़ी, जे साथ फुरी सुल्ताननि जो।
मोहताज न कर ऐ मुंहिंजा ख़ुदा हिन दुनिया में इंसाननि जो कुर्बान वञा तुंहिंजे कुर्बन तां लख लाइ कही लाहे न सघां कुर्बान वञा तुंहिंजे कुर्बन तां लख लाइ कही लाहे न सघां लख लाइ कही लाहे न सघां हर मोमिन खे तूं हिदायत ॾे तूं हादी हर दो जहाननि जो मोहताज न कर ऐ मुंहिंजा ख़ुदा हिन दुनिया में इंसाननि जो तूं आहीं नंगी न गुतो ते आ अमलनि जी धरावत कान्हे का तूं आहीं नंगी न गुतो ते आ अमलनि जी धरावत कान्हे का अमलनि जी धरावत कान्हे का इहो ख़ाली हथें थई ग़ुलाम नबी तूं मालिक ख़ैर खज़ाननि जो इहो ख़ाली हथें थई ग़ुलाम नबी तूं मालिक ख़ैर खज़ाननि जो मोहताज न कर ऐ मुंहिंजा ख़ुदा हिन दुनिया में इंसाननि जो जॾहिं तूं सखी त ॿियो काॾे वञा तूं बाझ भरियो रब बाननि जो सुभान अल्लाह माशाअल्लाह मोहताज न करे ऐं मुंहिंजा ख़ुदा हिन दुनिया में इंसाननि जो ख़ूबसूरत दुआ ऐं असां ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधूं था ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि मौलाना साहब मुंहिंजो सुवाल मुख़्तसिर आहे त हीउ जेको बख़्शिश जो अशरो आहे ख़ूबसूरत माह रमज़ान जो पैकेज ऐं बख़्शिश जो अशरो इन बाबति तव्हांजो छा बयानु हूंदो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाह तबारक व तआला जो ख़ासि फ़ज़ल ऐं उन जो ख़ासि इनाम आहे जो असां अशर रहमत खां अशर मग़फ़िरत में दाख़िल थी चुका आहियूं। हीअ अशर मग़फ़िरत इंसाननि जे लाइ बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो सामान पैदा करे थो। सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो हिन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त बख़्शिश ऐं मग़फ़िरत के ॿारनि ते नाज़िल फरमाए थो। माह सियाम में बख़्शिश ऐं मग़फ़िरत जा मुख़्तलिफ़ असबाब अल्लाह ताला हिन महीने में अता फरमाया। अगर नंबरवार तरतीब सां मां ज़िक्र कयां नाज़रीन खे सभ खां पहिरियों जेको मग़फ़िरत ऐं बख़्शिश जो ज़रियो ऐं सबबु अल्लाह ताला बणायो आहे हिन माह सियाम में वो सभ खां पहिरियां रोज़ो आहे जंहिंमें सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण हितां खां ई कंटिन्यू कयूं था। ऐं नाज़रीन हिन वक़्तु ट्रांसमिशन तव्हां पंहिंजे घरनि में टेलीविज़न स्क्रीन्स ते लाइव ॾिसी रहिया आहियो। हीअ ट्रांसमिशन हिन वक़्तु लाइव नशर थी रही आहे ऐं आउं चाहींदसि त तव्हांखे बि असां हिन ट्रांसमिशन में शामिलु करे सघूं। जी मौलाना साहब थोरो टेक्निकल फॉल्ट हूंदो आहे त असां चाहींदा आहियूं त तव्हांजो ख़ासि तौर ते जेको बयानु हुजे उहो प्रॉपर असांजे नाज़रीन ताईं पहुचे। जी तव्हां कंटिन्यू कयो बिस्मिल्लाह। सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरें सबब खे हिन रीति इरशाद फरमायो मन साम रमदान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिही। जंहिं तलबे सवाब ऐं अजर जी नियत सां रमज़ानुल मुबारक जा रोज़ा रखिया
अल्लाह सुब्हानहु व तआला उन जा पोयां सभई गुनाह मुआफ़ फरमाए छॾींदो। यानी बख़्शिश ऐं मग़फ़िरत खे पहिरें नंबर ते अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े सां ॻंढे छॾियो आहे। पहिरियों सबबु इहो। ॿिए नंबर ते इरशाद फरमायूं मग़फ़िरत जो ॿियो सबबु आहे क़याम। फरमायूं मन क़ाम रमज़ान ईमान व एहतिसाबन ग़ुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको बानो माहे सियाम यानी रमज़ान मुबारक में क़याम करे थो, ॿी इबादत करे थो, फ़र्ज़ नमाज़ुनि सां गॾु तरावीह पढ़े थो, तहजुद पढ़े थो, नवाफ़िल पढ़े थो, अल्लाह सुब्हानहु व तआला उन जा बि पोयां सभई गुनाह मुआफ़ फरमाए छॾे थो। यानी उन जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत अल्लाह ताला फरमाए थो। टे नंबर ते फरमायूं मन क़ाम लैलतल क़द्र ईमान व एहतिसाबन ग़ुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो जेको अल्लाह ताला जो बानो लैलतुल क़द्र में अल्लाह जी बारगाह में बीठो, क़याम कयईं, इबादत कयईं, उन हिकिड़ी राति जी इबादत जे बदिले में अल्लाह ताला उन जा सभई पोयां गुनाह मुआफ़ फरमाए थो। इहो टियों सबबु हुयो बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो। अगरि असां अॻिते वधूं त असां ॾिसूं था त ॿिया इन खां अलावा बि मुख़्तलिफ़ असबाब आहिनि। जीअं ज़िक्र बि बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो सबबु आहे। ज़िक्र कहिड़ो ऐं कीअं कजे इन जा मुख़्तलिफ़ तरीक़ा। क़ुरान मजीद बि अल्लाह ताला जो ज़िक्र आहे, अस्माउल हुस्ना बि अल्लाह ताला जा ज़िक्र आहिनि, अल्लाह ताला जो इस्म ज़ात अल्लाह बि ज़िक्र आहे। ऐं ज़िक्र जूं वरी ॿ क़िस्मूं आहिनि, हिकिड़ो ज़िक्र जहरी आहे, ॿियो ज़िक्र ख़फ़ी आहे। ऐं ॿई क़िस्म जा जेके अज़कार आहिनि उहे इन में शामिल आहिनि। फरमायूं ज़ाकिरुल्लाह फ़ी रमज़ान मग़फ़ूरुन, जेको रमज़ानुल मुबारक में अल्लाह ताला जो ज़िक्र करे थो, अल्लाह ताला उन जी बि बख़्शिश ऐं मग़फ़िरत फरमाए छॾे थो। इहे सभई असबाब अल्लाह सुब्हानहु व तआला रमज़ानुल मुबारक हिन सुहिणे महीने में पैदा फरमाए छॾिया, असांखे अता करे छॾिया। हाणे असांजे मथां आहे असां केतिरी महिनत करे असां उनखे अख़्तियार करियूं था ऐं पंहिंजी बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो सामान पैदा करियूं था। जीअं मां इंटरव्यू में जेका हदीस पेश कई, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो जिब्राईल अमीन बददुआ ॾिनी ऐं साईं जन मिंबर शरीफ़ ते चढ़ंदे आमीन 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 फरमायो। साहबा किराम अर्ज़ कयो या रसूलल्लाह तव्हां आमीन फरमायो, असां आवाज़ त कोन ॿुधी। फरमायो जिब्राईल बददुआ ॾिनी, तबाह थियो उहो शख़्स जंहिंखे रमज़ानुल मुबारक मिले ऐं पंहिंजी बख़्शिश ऐं मग़फ़िरत न कराए सघे। अल्लाह ताला जी एॾी बख़्शिश ऐं मग़फ़िरत आम सुबुह शाम ॾींहुं राति हर घड़ी हर लम्हे मींहुं वसे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो जेको रोज़ेदार आहे रोज़े खोलण ताईं इफ़्तार जे वक़्त ताईं जेसीं ताईं रोज़े जी हालत में हूंदो, जेका बि दुआ घुरंदो अल्लाह सुब्हानहु व तआला उन जी दुआ खे रद्द न फरमाईंदो। ला तुरद्दु दाअवतुहुम, उन जी दुआ खे रद्द न कयो वेंदो आहे। दुआ बि बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो सामान ऐं सबबु आहे। इन खां अलावा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो सलासतुन ला तुरद्दु दाअवतुहुम, टे माण्हू अहिड़ा आहिनि जिन्हनि जी दुआ रद्द अल्लाह ताला रद्द न फरमाईंदा। पहिरियों रोज़ेदार जेको सहरी खां वठी इफ़्तारी ताईं रोज़ो रखे थो, पूरे हालत रोज़ा में जेका दुआ घुरंदो हीना युफ़्तरो जेसी हत्ता युफ़्तरो जेसी ताईं इफ़्तार न करे अल्लाह ताला उन जी हर दुआ खे क़बूल करे थो। ॿिए नंबर ते फरमायूं इमामुल आदिल, जेको अदल ऐं इंसाफ़ ते मबनी फ़ैसिलो करे थो, अल्लाह ताला उन जी दुआ बि रद्द नथो फरमाए। टियों फरमायूं वदावतुल मज़लूम, जेको मज़लूम शख़्स आहे जंहिंजे मथां ज़ुल्म ऐं जबर कयो वञे थो, उहो शख़्स बि दुआ करे या दुआए बद कंहिंजे लाइ करे, अल्लाह तबारक व तआला उन जी उन दुआ खे क़बूल फरमाए थो। बल्कि इन जे अॻियां जेके अल्फाज़ आहिनि सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा, त उहे जेके अल्फाज़ उहे दुआऊं अल्लाह ताला जेको झुड़ आहे उन झुड़ खां मथे खणे थो ऐं आसमान ताईं पहुचाए थो। अल्लाह ताला आसमान जा दरवाज़ा खोले छॾे थो ऐं उन खां उहा दुआ थींदी अल्लाह ताला जी बारगाह में पहुचे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वधीक गुफ़्तगू जो ही सिलसिलो अलमत साहब पाण जारी रखंदासीं। वक़्तु साही जो थी वियो आहे। अव्हां जी इजाज़त सां साही जी तरफ़ वधा थी। व्यूवर्स, अज़मत रमज़ान सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी हमेशह खां
नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे। बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां ऐं वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया ऐं वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो फॉर्मी जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ऐं स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान कारिनवन जो ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में आऊं भली कार चवां थी। असां वटि आयल नंढड़ो मौजूदु आहे शुमाइल, उनखे ऐं तमामु असांजा नाज़रीन जेके ॾिसी रहिया आहिनि तव्हां सभिनीनि खे बि मां भली कार चवंदसि। ब्रूक पॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर सहकार मौजूदु आहे ऐं ब्रूक पॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह का नालो आहे। हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगीअ जो नाज़रीन स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। टैंक बणाइण वारनि जी बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना क्विज़ जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया ऐं वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। नाज़रीन स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां फर्मी जी ऐं स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान। माशाअल्लाह असांजी तरफ़ असांजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि। आलमीदीन मौजूदु आहिनि, नात ख़्वान मौजूदु आहिनि ऐं उनखां अलावा असां वटि असांजी अदी मौजूदु आहे अंज़िला अंसारी साहिबा। आपसे अंज़िला में नातिया कलाम सुनना चाहूँगी, बिस्मिल्लाह कीजिए आप। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इश्क़े नबी मेरे दिल में भी समा जाना। इश्क़े नबी मेरे दिल में भी समा जाना। मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना। मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना। जिस ख्वाब में हो जाए दीदारे नबी हासिल। जिस ख्वाब में हो जाए दीदारे नबी हासिल। दीदारे नबी हासिल
कभी मुझको नींद ऐसी सुला जाना, इश्क कभी मुझको नींद ऐसी सुला जाना, मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना, कुदरत की निगाहें भी जिस चेहरे को तकती थी, जिस चेहरे को तकती थी, उस चेहरा अनवर का दीदार करा जाना, उस चेहरा अनवर का दीदार करा जाना, मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना। अल्लाह माशाअल्लाह, इंतहाई ख़ूबसूरत कलाम अंज़ला अंसारी ऐं अंज़ला अंसारी जो ॾाढो ख़ूबसूरत आवाज़। नाज़रीन, असां वटि हिन तरफ़ तशरीफ़ फरमा आहिनि मौलाना ताहिरुल ताहिरी साहब अल्लामा साहब। नंढो सवाल आहे, यतीमनि सां सलूक, उन बाबति तव्हांजो बयानु असां ॿुधणु चाहींदासीं। यतीम मुआशरे जो उहो ॿारु आहे जंहिंजे मथां अक्सर औक़ात असां ॾिसूं था मुआशरे में ज़ुल्म ऐं तशद्दुद थिए थो। अल्लाह सुब्हानहू व तआला पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ुबानी ऐं क़ुरान मजीद में मुख़्तलिफ़ मक़ामात ते यतीमनि जे हक़ खे बयानु फ़रमायो ऐं सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, रूए ज़मीन ते सभ खां वधीक बुरो घर उहो आहे जंहिंमें यतीम जे मथां ज़्यादती थींदी हुजे, उन जे मथां ज़ुल्म थींदो हुजे। एतिरे हद ताईं सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, जेको शख़्स यतीम ॿार जे मथां सिर्फ़ु मथे ते हथु रखे थो, जेतिरा वार उन जे हथ जे हेठां अचनि था, अल्लाह सुब्हानहू व तआला एतिरियूं नेकियूं ऐं एतिरो अजर ऐं सवाब उन जे नामे आमाल में दाख़िल फ़रमाए थो। कंहिं शख़्स शिकायत कई दिलि जी सख़्ती जी, उनखे इरशाद फ़रमायो वियो त तव्हांजे लाइ लाज़िम आहे तव्हां यतीमनि सां सहकार कयो, यतीमनि सां तव्हां सुठो ताल्लुक़ रखो, यतीमनि सां तव्हां जेको आहे हिकिड़ो ॾाहप वारो, ॾियण वठण वारो, उन जी तरबियत करण वारो, उन जी परवरिश करण वारो अहिड़ो ताल्लुक़ रखो। अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांजी दिलि जी सख़्ती खे नरमी में तब्दील फ़रमाए छॾींदो। यतीम असांजे मुआशरे में उहे ॿार आहिनि ऐं शरीयत मुताहरा में यतीम उनखे चयो वेंदो आहे नंढपिण में सिग़र सिनी में बुलूगत खां पहिरीं जंहिंजो पीउ गुज़ारे वञे उनखे यतीम सॾियो वेंदो आहे। अगरि असां ॾिसूं था क़ुरान मजीद ऐं सहाबा किराम ऐं अहल बैत इज़ाम जी उन ज़िंदगी जे आगाज़ खे, त असांखे ख़बर पवे थी हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु
अल्लामा जारुल्लाह ज़मख़शरी पंहिंजी तफ़सीर कशाफ़ में हिन रिवायत खे नक़ल कनि था। सूरत उद्दहर में हज़रत अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हो मौजूद आहिनि, इमामैन हसनैन करीमैन मौजूद आहिनि, रोज़े में आहिनि, रोज़ो बुख ऐं उञ ते रखियो आहे। शाम जो पहर थी वियो, साईं हिकिड़े यहूदी खां उधार वठी आया अटो, अमड़ खे पेश कयूं, अमड़ उन जूं मानियूं ठाहियूं। जीअं ई अच्छा सहरी कोन कई आहे, बुख ते रोज़ो रखियो आहे। जीअं इफ़्तार जो वक़्तु थियो, मानी साम्हूं आहे, हिकिड़े शख़्स सदा ॾिनी, आहे को माण्हू जेको यतीम खे खाराए, यतीम खे प्यारे। हज़रत अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा पंहिंजूं मानियूं उनखे ॾिनियूं, उन्हनि खे ॾिसंदे अमा ख़ातून जन्नत बि ॾिनियूं, उन्हनि खे ॾिसंदे हसनैन करीमैन ॿिनियूं पंहिंजूं ॿ मानियूं उन्हनि खे ॾिनियूं। उन्हनि खे ॾिसंदे संदन जेका ख़ादिमा आहे, ख़िदमत गुज़ार हज़रत फ़िदा, उन बि पंहिंजियूं मानियूं उनखे ॾिनियूं। क़ुरान मजीद में अल्लाह ताला इन खे बयानु फ़रमायो ऐं जॾहिं माण्हुनि तानो ॾिनो त अल्लाह ताला इरशाद फ़रमायो, हिननि हुन जे मथां अहसान न कयो आहे, कोई बदिलो न चुकायो आहे, बल्कि जिन पंहिंजूं मानियूं उन यतीम खे ॾिनियूं आहिनि, इहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला जी रज़ा ऐं उन जी मोहबत ऐं मारिफत खे चाहिनि था। मतलब इहो एहसान बना है रब जी रज़ा जे लाइ। ख़ूबसूरत गुफ़्तगू, ख़ूबसूरत बयान माशाअल्लाह सां। ऐं वक़्त जी नज़ाकत सां अॻियां वधूं था। शुमैल असां सां मौजूदु आहिनि। शुमैल, अव्हां खां नाते कलाम असां ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो तव्हां बाबा। रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुँह में ए बाज़ार मुझी पारत थई, मैशर में सरदार मुझी भारत थई, मैशर में सरदार मुझी भारत थई। अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह, अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह। बेपरवाह जी कोरट में जॾहिं दफ़्तर कारो खुलंदो, ॾोह कयो या सवाब कयो मुंहिंजो हाल त सारो खुलंदो, ॾोह कयो या सवाब कयो मुंहिंजो हाल त सारो खुलंदो। नज़र कजा नंगदार मुंहिंजी पारत थई, मैशर में सरदार मुंहिंजी भारत थई, मैशर में सरदार मुंहिंजी भारत थई। अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह, अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह। कहिड़ियूं नेकियूं कहिड़ियूं चङायूं मूं वटि कुझु बि नाहे, मां सदको थियां कुबर तुंहिंजे सहारे आहे। ओ ग़रीबन जा यार मुंहिंजी पारत थई, मैशर में सरदार मुंहिंजी भारत थई, मैशर में सरदार मुंहिंजी भारत थई। अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह, अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। माशाअल्लाह शुमैल, तव्हांजी ॾाढी सुठी कोशिशि आहे। माशाअल्लाह सां अल्लाह पाक तव्हांखे कामयाबु करे। नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह का नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो, टैंक बनाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटामिन सी सां, वाइटामिन डी सां ऐं ज़िंक सां भरपूर आहे। टैंक जी ड्रिंक क्विस जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। ऐं वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। मौज मस्ती तफ़रीह जी नई दुनिया।
वाइटल जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूद आहे। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूद आहे ऐं अज़मत रमज़ान सां टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूद आहे। नाज़रीन सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में सुहिणी गुफ़्तगू असांजी हली रही आहे मौलाना साहब सां। मौलाना ताहिरुल ताहिरी साहब असां वटि मौजूदु आहिनि। नाले मिठ साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ॿिया नंढड़ा नात ख़ान असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अंज़ला असां सां मौजूदु आहे ऐं ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगीअ जो नाज़रीन भरपूर सहकार टैंक बणाइण वारनि जो मौजूदु आहे ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे क्विस जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल जो वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर दिस इज़ फॉर मी। ऐं टपाल मेज़बान जी स्पॉन्सरशिप भरपूर मौजूदु आहे। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। मौलाना साहब नहिड़ो मुख़्तसिर सवाल करणु चाहींदसि त सख़्तु मज़दूरी जेके मज़दूर कनि था उन्हनि जे लाइ इस्लाम में छा रूल्स ऐं रेगुलेशन्स आहिनि? रोज़ो जेके माण्हू बिल्कुलु सख़्तु मज़दूरी में नथा कंटिन्यू करे सघनि। जी ॾिसो, रोज़ो अलाह ताला जे तरफ़ां फ़र्ज़ु आहे ऐं फ़र्ज़ु इबादत आहे। अगरि अहिड़ो शख़्स आहे जेको जंहिंजे घर में कुझु बि खाइण ऐं पीअण जे लाइ कोन्हे ऐं सिर्फ़ु उनजी महिनत ऐं मज़दूरी ते उनजो घर हले थो ऐं ज़ाहिर आहे अगरि उहो महिनत मज़दूरी न कंदो त उनजे घर वारा बुख ऐं उन में मरंदा। लिहाज़ा अहिड़े शख़्स खे त वरी बि कुझु रिआयत मिली सघे थी। लेकिन आम तौर ते अॼुकल्ह असां ॾिसूं था त एतिरी सहूलियात जे बावजूदि जॾहिं लाइट बि आहे, असां पखे जे हेठां बि वेठा आहियूं, छांव ते कमु कयूं पिया, असांखे हर क़िस्म जी फैसिलिटीज़ बि मौजूदु आहिनि। अहिड़े दौर में, टेक्नोलॉजी याफ़्ता दौर में जेके बि इंसान आहिनि, जेके नौजवान आहिनि, उन्हनि खे त लाज़मी रोज़ो रखणु खपे। बल्कि हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जन खां रिवायत मरवी आहे, उहो फ़रमाइनि था, उन्हनि खां पुछो साईं तव्हांखे दुनिया में कहिड़ी शइ महबूब तरीन पसंदीदा कहिड़ी शइ तव्हांखे लॻी? फ़रमायूं मूंखे पसंदीदा दुनिया में इहा शइ लॻी रमदानुल मुबारक सख़्तु गर्मी में हुजे ऐं मां सख़्तु मुशक़त वारो कमु करियां ऐं बुख ऐं उञ में जेको उन बुख ऐं उञ में मज़ो आहे अहिड़ी लज़त दुनिया जी कंहिं बि शइ में कोन्हे। त असांखे त इहो दर्स मिले थो सहाबे किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन अहले बैत अतहार जी ज़िंदगी मंझां केतिरो बि सख़्तु तरीन। हा, इन जे पस मंज़र में अल्लाह ताला जे सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो जेको शख़्स पंहिंजे मातहत जेको उन जे हेठां कमु करे थो उन जे कम में नरमी कंदो, अल्लाह ताला उनखे बि जन्नत जो मुस्तहिक़ बणाईंदो। ईअं न हुजणु खपे जो असां मज़दूरी जे करे रोज़ो छॾियूं, बल्कि जेको उन मज़दूरी जो वठण वारो आहे, जेको उन जंहिं मालिक जी अंडर में कमु करे पियो, उन जे मथां लाज़िम आहे त उहो रोज़े जे करे उन सां तख़फ़ीफ़ करे क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला उन जे घटि अमलनि जी तख़फ़ीफ़ ऐं ख़िफ़त जे करे अल्लाह ताला उनखे मुआफ़ फ़रमाए छॾींदो, उनखे जन्नत जो मुस्तहिक़ बणाए छॾींदो। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। यूं बि शबनम जा कतरा जीअं मुरझायल गुल खे ताज़गी बख़्शींदा आहिनि, ईअं ई ख़ूबसूरत अल्फाज़ मायूस दिलनि खे इत्मिनान बख़्शींदा आहिनि। लिहाज़ा असांजो जेको सख़्तु रवैयो हूंदो आहे, असांजे अंडर जेके कमु कंदा आहिनि असांजा वर्कर्स, त कोशिशि करणु खपे त असांजो जेको रवैयो आहे उन्हनि सां बहितर खां बहितर हुअणु खपे। सुहिणो अख़लाक़ आहे इंसान जो, ऐं मां सम्झां थी इंसान असांजे मुआशरे में बि हिकु सुठाई ऐं हिकु पॉज़िटिविटी स्प्रेड ज़रूरु थिए थी। नाज़रीन असां अॻियां वधूं था। नाले मिठ साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं माशाअल्लाह सां ख़ूबसूरत सुंदर आवाज़ आहे। जी बिस्मिल्लाह, तव्हां खां सनातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। सल्लल्लाहु अलैका या रसूल
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। क्या बात खजीने की, ये दुनिया खाती है खैरात मदीने की। ये दुनिया खाती है खैरात मदीने की। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अहिड़ो कुर्ब थिए जो तोड़े अचां, अहिड़ो कुर्ब थिए जो तोड़े अचां, तुंहिंजो पाक मदीनो मां बि ॾिसां। अल्लाह तुंहिंजो पाक मदीनो मां बि ॾिसां। अहिड़ो कुर्ब थिए जो तोड़े अचां, तुंहिंजो पाक मदीनो मां बि ॾिसां। तुंहिंजो पाक मदीनो मां बि ॾिसां। सरदार तुंहिंजे दर स्वाली थियुम, करे मुंहुं तोड़े ही अर्ज़ कयुम। सरदार तुंहिंजे दर स्वाली थियुम, करे मुंहुं तोड़े ही अर्ज़ कयुम। तोखां जलवन जो थो ख़ैर घुरां, तोखां जलवन जो थो ख़ैर घुरां। तुंहिंजो पाक मदीनो मां बि ॾिसां। तुंहिंजो पाक मदीनो मां बि ॾिसां। तुंहिंजे शार जो बेशक शान वॾो, मुंहिंजे दिल में आहे अरमान वॾो। तुंहिंजे शार जो बेशक शान वॾो, मुंहिंजे दिल में आहे अरमान वॾो। अची हरम जी चाह उठ पाक चुमा, अची हरम जी चाह उठ पाक चुमा। तुंहिंजो पाक मदीनो मां बि ॾिसां। अल्लाह तुंहिंजो पाक मदीनो मां बि ॾिसां। हर वक्त वञण जा वार गणिया, मूं ते हावी आहिनि ओ
बणिया हर वक्त वञण जा वार गणिया मूते हावी आहिनि ओ टार बणिया ॾे दान तपो दिलदार खिला दे दान तपो दिलदार खिला तुझो पाक मदीनो मां बि ॾिसां अहिड़ो कुर्ब थिए जो तोड़े अचां तुझो पाक मदीनो मां बि ॾिसां बेवड़न खे तूं गल लाईंदे हिन साल मदीने घुराईंदे बेवड़न खे तूं गल लाईंदे हिन साल मदीने घुराईंदे तुझे पांधियड़न सां शाल मिलां तुझे पांधियड़न सां शाल मिलां तुझो पाक मदीनो मां बि ॾिसां तुझो पाक मदीनो मां बि ॾिसां कयो नाल मिठे ते नायत का मुझे दिल खे वकोड़ियो हित गमा कयो नाल मिठे ते नायत का मुझे दिल खे वकोड़ियो हित गम आ बस आस अंदर मंझ आहे अञा तुझो पाक मदीनो मां बि ॾिसां अल्लाह तुझो पाक मदीनो मां बि ॾिसां अहिड़ो कुर्ब थिए जो तोड़े अचां तुझो पाक मदीनो मां बि ॾिसां सुभान अल्लाह माशाअल्लाह नाला मिठ साहब माशाअल्लाह नाज़रीन ब्रेक जी तरफ़ अॻियां वधी रहिया आहियूं ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो नेल्सन पैंट्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान में रंग ज़िंदगी जो ऐं टैंक बणाइण वारनि जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना नाज़रीन क्विज़ जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहिंजे जे लाइ ज़बरदस्त स्लोगन आहे फॉर्मी जो ऐं सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो पंहिंजाइप जो ज़ाइको झलके थो BBS में नाज़रीन नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो ऐं नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे नाज़रीन टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया
वाइटल जो असां सां सहकार मौजूदु आहे, वाइटल पियो ज़िंदगी जियो, ऐं फॉर्मी जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। टपाल मेज़बान जी स्पॉन्सरशिप नाज़रीन भरपूर मौजूदु आहे, सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। ऐं ही ख़ूबसूरत किचन सजायल आहे टपाल मेज़बान जो। असलम साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। सो असलम साहब तव्हांजे बि इंतज़ार जो घड़ियूं हाणे तोड़ंदासीं, तव्हां खां चांहि ज़रूरु तयारु कराईंदासीं। इन तरफ़ असां वटि महिमान तशरीफ़ फरमा आहिनि, अलामा साहब मौजूदु आहिनि, ताहिरुल ताहिरी साहब। अलामा साहब मुख़्तसिर सवाल करण जी कोशिशि आहे मुंहिंजी, छाकाणि त पोइ बयानु उन बाबति ड्रिगो थी वञे थो। जेका असां इबादत करियूं था, जवानी जी इबादत, उन बाबति असां तव्हांजो बयानु ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह। जवानी जी जेका इबादत आहे, असल इबादत आहे उहा अल्लाह ताला खे जवानी वारी इबादत तमामु घणी पसंदि आहे। सुभान अल्लाह। छो जो जवानी में इंसान खे हर आज़ा में, हर उज़्व में क़ुव्वत वधीक हुजे थी, इंसान खे पंहिंजी क़ुव्वत ते गुरूर अचे थो, तकब्बुर अचे थो। उन जे करे अल्लाह ताला उनखे टोड़ण जे लाइ इहो फरमाए छॾियो त जेका जवानी जी, बल्कि हिकिड़ी रिवायत में अचे थो जेका जवानी जी इबादत आहे इहो शइ वए पैगम्बरी आहे, पैगम्बरी शइ उहो आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम जन इरशाद फरमायो 3 माण्हू क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला जे अर्श जे साए में हूंदा। उन्हनि में हिकिड़ो उहो आहे जेको उहो नौजवान इबादत में, इबादत जे दौरान पंहिंजी अख मां ॻोढ़ा ॻाड़ियईं, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह तबारक व ताला उनखे पंहिंजे अर्श जो सायो अता फरमाईंदो। त जेका जवानी जी इबादत आहे उहा दुनिया में बि उनखे सुरखुरू करे थी, ऐं आख़िरत में क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला जे अर्श जो सायो उनखे फराहम करे थी। सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी माशाअल्लाह। ख़ूबसूरत हीअ गुफ्तगू जो सिलसिलो यकीनन अज़मत रमज़ान में नाज़रीन हलंदो रहंदो। असां वटि शुमैल मौजूदु आहे। शुमैल तव्हां खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं, बिस्मिल्लाह कयो। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह 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 अल्लाह। हुजणो सोहणो नबी ऐं ना बि सॼण, तुंहिंजो शहर अलाए छा हूंदो। तुंहिंजे रहमत वारे मदीने जो मंज़र बि अलाए छा हूंदो। अल्लाह 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 अल्लाह। हो चंड रोज़ मदीने खां तो लॻी, मुंहिंजे सॼणनि खे त सलाम ॾिजां। हाँ चंड रोज़ मदीने खां तो लॻी, मुंहिंजे सॼणनि खे त सलाम ॾिजां। बिही गुंबज़ ख़िज़रा जे साम्हूं, मुंहिंजे पेरियनि खे त पैगाम ॾिजां। अल्लाह 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 अल्लाह। माशूक दुनिया जा हिकु पासे, मुंहिंजो मदनी ढोलण हिकु पासे। हाँ माशूक दुनिया जा हिकु पासे, मुंहिंजो मदनी ढोलण हिकु पासे। सभिनी जूं ॿोलियूं हिकु पासे, मुंहिंजे आका जो ॿोलण हिकु पासे। अल्लाह 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 अल्लाह।
हो ससुई ऐं मुन्नू पोइ विछड़िया पर अवेस मोहम्मद ॾिठो ई न हो ससुवीअ जा सॾड़ा हिक पासे अवेस जो तड़पण हिक पासे अल्लाह 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 सुभान अल्लाह माशाअल्लाह आई एम थैंकफुल टू यू तव्हां आया तव्हां असांखे टाइम ॾिनो असांजी ट्रांसमिशन खे तव्हां ख़ूबसूरत बढ़ायो ई मासूम आवाज़ असां सां गॾु हुयो शुमैल ऐं असां वटि लमत साहब मौजूदु आहिनि लमत साहब मुख़्तसिर सुवाल आहे मुंहिंजो त दिलि में बुग़्ज़ रखणु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे त उनजी इबादत क़बूल नथी थिए उहो इंसानु जेको पंहिंजे दिलि में बुग़्ज़ रखे थो पंहिंजनि जे लाइ सो उन बाबति तव्हांजो बयानु ॿुधणु चाहींदासीं बुग़्ज़ हिकिड़ी बीमारी आहे जंहिंखे असां हसद बि चई सघूं था ॿिए साड़ बि चई सघूं था कंहिं शख़्स सां वेर रखणु बि चई सघूं था जॾहिं इंसानु अलाह ताला जी इबादत में बीहे थो अलाह सुब्हानहू व तआला इहो चाहे थो त जीअं मुंहिंजो बानो लिबास उनजो पाकीज़ा आहे उनजो वजूद बि पाकीज़ा आहे जंहिं मक़ाम ते बीठो आहे उहो मक़ाम बि पाकीज़ा आहे त हाणे इन जो जेको बातिन आहे उहो बि पाकीज़ा हुजे उनजी दिलि बि पाकीज़ा हुजे उनजो दिमाग़ बि पाकीज़ा हुजे उनजी सोच बि पाकीज़ा हुजे जॾहिं इंसान जो बातिन पाकीज़ा थिए थो त उन खां पोइ इबादत जो नूर उनजी दिलि में दाख़िल थिए थो अलाह ताला जी मारिफ़त ऐं मुहबत उनजी दिलि में दाख़िल थिए थी जेसीं ताईं ॾिसो अगरि हिकिड़े गिलास में हिकिड़े कप में ॿ शयूं जमा नथी थी सघनि या त उन में पाक पाणी हूंदो अगरि उन में असां हिकिड़ो क़तरो बि नजासत जो कंहिं बि शइ जी नजासत जो विझंदासीं उहो नापाक थी वेंदो अहिड़े तरीक़े सां दिलि ओसी ताईं पाकीज़ा नथी थी सघे जेसीं ताईं बुग़्ज़ खां हसद खां साड़ खां पाक न हुजे लिहाज़ा हिन माहे सियाम में असांखे इहो सबक़ु मिले थो जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो असौमो दयाउन असब्रु दयाउन हीउ रोज़ो सब्र आहे ऐं सब्र नूर आहे कहिड़ो नूर आहे इहो बातिन जो नूर आहे जॾहिं इंसानु रोज़ो रखे त दिलि मां कजी कमी ऐं बुग़्ज़ हसद साड़ सभिनी खे ख़तमु करे अलाह ताला जी रज़ा जे ख़ातिर सभिनी खे मुआफ़ करे त उहो जेको रोज़े जो नूर आहे उहो उनजे दिलि में दाख़िल थींदो ऐं उनजे बातिन खे रोशन ऐं मुनव्वर फरमाईंदो ख़ूबसूरत माशाअल्लाह सां तव्हांजी इहा गुफ़्तगू ऐं असां अॻियां वधूं था शुमैल मां ॿीहर बि चवंदसि असां शुक्रगुज़ार आहियूं तव्हां आहियो बाबा असांजे प्रोग्राम में तव्हां असांजे प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणायो आहे नाज़रीन ट्रांसमिशन में वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं ब्रुक बॉन्ड सुप्रीम जो सहकार असां सां मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह का नालो आहे कैतमाद जो हिकु भरोसे जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे नाज़रीन टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे क्विस जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में वाइटल पियो ज़िंदगी जियो फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फार्मी मौज जे लाइ ज़बरदस्त स्लोगन फॉर्मी जो ऐं सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी भरपूर स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में ऐं ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी BBS के पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे ऐं नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे
ज़बरदस्त स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जी जंहिंजा डिफरेंट फ्लेवर्स मौजूदु आहिनि असांजे किचन में बि मौजूदु आहिनि डिफरेंट फ्लेवर्स नाज़रीन उन खां अलावा भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे क्विज़ जी हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां ज़बरदस्त क्विज़ जो कलर बि ईंदो आहे वाइल्ड वेंचर जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे मौज मस्ती तफ़रीह जी नई दुनिया नाज़रीन वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान में वाइटल पियो ज़िंदगी जियो फॉर्मी जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे Everything is for others. This is for me. नाज़रीन उन खां अलावा टपाल मेज़बान जी स्पॉन्सरशिप असां सां मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान ऐं असां सां ख़ूबसूरत असांजा महिमान मौजूदु आहिनि आलमदीन मौजूदु आहिनि अलामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि नाले मिठो साहब असां सां मौजूदु आहिनि सिंध जा माशाल्लाह नामियारा नात ख़्वान आहिनि सीनियर नात ख़्वान आहिनि अंज़िला अंसारी ख़ूबसूरत आवाज़ अंज़िला जो असां सां मौजूदु आहे ऐं असां अलामा साहब जी तरफ़ अॻियां वधूं था अलामा साहब बहितरीन ज़िक्र जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त बहितरीन ज़िक्र कहिड़ो आहे आसान ज़िक्र कहिड़ो आहे जेको हर वक़्तु ज़ुबान ते रहे जी ॾिसो ज़िक्र जूं 2 क़िस्मूं आहिनि हिकिड़ो आहे ज़िक्र जहर यानी जेको ज़ुबान सां कयो वञे थो जेको ज़ुबान सां ज़िक्र कयो वञे थो क़ुरान मजीद बि अल्लाह ताला जो ज़िक्र आहे अस्माउल हुस्ना बि अल्लाह ताला जो ज़िक्र आहिनि अल्लाह ताला जा जेके बि इस्म पाक आहिनि इस्म ज़ात आहे इहो अल्लाह ताला जो ज़िक्र आहे इहे सभई अहादीस तय्यबात इहो बि ज़िक्र में शामिल आहे तफ़ासीर जो मुतालो बि ज़िक्र में शामिल आहे इहे सभई अज़कार आहिनि लेकिन हिकिड़ो आहे क़ल्बी ज़िक्र ख़फ़ी ज़िक्र जहर इंसान उन में मोहताज आहे ज़ुबान जो लेकिन जेको क़ल्बी ज़िक्र आहे उहो ॾींहं राति 24 कलाक ते मुश्तमिल आहे यानी कि इंसान पंहिंजे कमकार में हुजे पंहिंजे मसरूफ़ियात में हुजे पर उन जे दिलि जो जेको तवज्जो आहे उहो अल्लाह सुब्हानो व तआला जी तरफ़ मुतवजे हुजे जीअं हिकिड़ो असांजा मशाइख़ीन किराम हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि जेको हिकिड़ो माण्हू जेको उञायल आहे ज़ुबान सां पाणी 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 कोन थो चवे पर पाणी खे ॻोल्हे थो कूलर ॾांहुं वञे थो गिलास खणे थो वरी उनखे पाणी भरी वरी पीए थो या अगरि सहरा में आहे त खूह खे ॻोल्हे थो तालाब खे ॻोल्हे थो चश्मे खे ॻोल्हे तलाश में पर ज़ुबान सां कोन थो चवे हुन जी तवज्जो हुन तरफ़ आहे अहिड़े नमूने इंसान किथे बि हुजे कहिड़े बि कमकार में हुजे उन जे दिलि जो जेको तवज्जो आहे उहो अल्लाह सुब्हानो व तआला जी ज़ात जी तरफ़ हुजे इहो ई क़ल्बी ज़िक्र आहे ऐं इहो अफ़ज़ल तरीन ज़िक्र आहे इन जे करे अफ़ज़ल तरीन आहे जो इन में इंसान हाणे ॾिसूं अगरि असांजो को बि हिते अव्हांजो शागिर्द हुजे को कैमरामैन हुजे डायरेक्टर हुजे ग़लती करे थो या नओं आहे असां हुनखे चऊं था बाबा तूं दिलि सां कमु कर हीअ दिलि सां कमु कंदे कामयाबु थींदे छा मतिलबु दिलि सां कमु दिलि त कमु कोन थी करे इन जो मतिलबु इहो ई आहे त सॼे तवज्जो सां हुज़ूर सां इहो कमु कर जॾहिं असां ज़िक्र बि अल्लाह ताला जो दिलि सां यानी उन जे हुज़ूर सां उन जी तवज्जो सां करियूं था त अल्लाह तबारक व तआला जा अनवार ऐं तजलियात इंसान जे मथां नाज़िल थियनि था ऐं उनखे अल्लाह ताला जे ज़िक्र जूं रहमतूं ऐं बरकतूं हासिल थियनि थियूं नसीब थियनि थियूं बेशक बेशक सुभान अल्लाह क़ल्बी ज़िक्र ऐं जहरी ज़िक्र जे बारे में जेके आहिनि मुख़्तसिर ज़िक्र थियनि था 2 क़िस्म थियनि था जहरी ज़िक्र ऐं क़ल्बी ज़िक्र उन बाबति अल्लामा साहब जिन जो इहो ख़ूबसूरत गुफ़्तगू अव्हां ताईं पहुती नाज़रीन उन खां अलावा सूरह रहमान ख़ूबसूरत सूरह रहमान जॾहिं जॾहिं पाण पढ़ूं था जॾहिं जॾहिं पाण क़ुरान पाक खोलियूं था माना ईअं थींदो आहे अल्लामा साहब त माह रमज़ान जे महीने में पाण क़ुरान पाक जी तिलावत कंदा आहियूं ऐं कंटिन्यूअसली हिकिड़ी हलंदी आहे पहिरें सिपारे खां वठी 30 सिपारे ताईं पर क़ुरान पाक जॾहिं मां आऊं खोलियां थी त मुंहिंजी दिलि चवंदी आहे हिकु दफ़ो सूरह रहमान खे पढ़ी वठिजे त मूं चाहियो पिए सूरह रहमान बाबति तव्हांजो असां बयानु ॿुधूं सूरह रहमान जी उनजी फज़ीलत सूरह रहमान क़ुरान मजीद जो सींगार ऐं क़ुरान मजीद जी सूंह आहे ऐं क़ुरान मजीद जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिलावत फरमाईंदा हुया हिकिड़े भेरे तिलावत फरमायूं पिए त सहाबे किराम खे फरमायूं तव्हां खां वधीक त मख़लूक उहा भली आहे जेका हीअ सूरत ॿुधी करे हिन जो जवाबु थी ॾे जी फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान त फ़रिश्ता उन जे बदिले में अल्लाह ताला जी हमद ऐं सना बयानु कंदा हुआ सुभान अल्लाह चवंदा हुया हमद ऐं सना बयानु कंदा हुया त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हुननि खे
तरग़ीब ॾिनी, हुननि खे रीस ॾियारी त जेका मख़लूक नज़र नथी अचे उहा इन खे अहिड़ी तवजो इन माग सां ॿुधे थी, इन जो जवाबु ॾिए थी। तव्हांजे मथां बि लाज़िम आहे त तव्हां इन जे हर आयत जे मथां अलाह ताला जी वॾाई बयानु करियो, अलाह ताला जी हमद ऐं सना बयानु करियो, अलाह ताला जी तारीफ़ बयानु करियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ासि तौर ते सूरह रहमान जी तिलावत फरमाईंदा हुया ऐं वरी सहाबा किराम खां क़ुरान मजीद फरमाइश करे, यानी कंहिं सहाबी जो आवाज़ वधीक सुरीलो हुयो त उन खां फरमाइश करे वरी क़ुरान मजीद ॿुधंदा बि हुया। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तिलावत जो त छा चइजे, उन जा अनवार ऐं तजलियात ऐं बरकतूं सहाबा किराम मंझि अहिड़ा मौजूदु हुया कारी क़ुरान जेके राति जो तिलावत कंदा हुया त भरिसां अगरि को जानवर ॿधलु आहे त उन्हनि खे अलाह जी रहमत बि नज़र ईंदी हुई ऐं रहमत वारा फ़रिश्ता बि नज़र ईंदा हुया। ऐं पोइ उहो जानवर, उहो घोड़ो ट्राह खाईंदो हो, सहाबी तिलावत बंदि करे छॾे, वरी तिलावत शुरू करे, वरी ट्राह खाए। सुबुह थियो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी बारगाह में इहो माजरो पेश कयो वियो। साईं जन फरमायो, इन जानवर, इन घोड़े उन अलाह ताला जे रहमत वारा फ़रिश्ता ॾिठा पिए जेके तुंहिंजी तिलावत ते नाज़िल थी रहिया हुया ऐं तुंहिंजी तिलावत खे ॿुधी रहिया हुया। त क़ुरान मजीद जी तिलावत जो मिसल ऐं मिसाल ई कोन्हे। दुनिया जा सभई साज़, दुनिया जा सभई आवाज़ हिकिड़े पासे, पर ही आवाज़ ही अल्लाह सुब्हानहू व तआला जो कलाम आहे। सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़ुबान मां जारी थियल कलाम आहे। सहाबा किराम अहले बैत इज़ाम हिन क़ुरान मजीद, हिन कलाम खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी आवाज़ में पंहिंजी समाअतुनि ताईं पहुचायो आहे ऐं उन्हनि वरी असां ताईं इहो क़ुरान मजीद पहुचायो। सुभान अल्लाह, बेशक बेशक, सुभान अल्लाह। ऐं नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो असां ब्रेक्स जी तरफ़ वधूं था। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाइण वारनि जो टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल, रोज़ाना डिफरेंट फ्लेवर्स टैंक जा ज़बरदस्त अचनि था। उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो, हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल पियो, ज़िंदगी जियो। ऐं फॉर जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं टपाल मेज़बान जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। नाज़रीन, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत खे अज़मत रमज़ान में ऐं ॿीहर भली कार चवां थी। ऐं ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन, नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। ऐं नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। ऐं उनखां अलावा टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं नाज़रीन, क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो सहकार मौजूदु आहे। वाइटल पियो, ज़िंदगी जियो। फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मोह जे लाइ। ऐं सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। टपाल मेज़बान जेका ॾींहं खे एनर्जेटिक बणाईंदी आहे। नाज़रीन, अल्लामा साहब मौजूदु आहिनि, हिन तरफ़ तशरीफ़ फरमा आहिनि। ताहिरुल ताहिरी साहब, मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे, या मां चवां त इहो मुंहिंजो मुंझारो आहे, जेका ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, त जेको मस्जिदुनि में चंदो गॾु थींदो आहे, उहा चयो वेंदो आहे न त हिलाल जी रोज़ी इहा ई एक्सेप्ट कई वेंदी आहे, त पोइ उहा कीअं ख़बर पवे थी जेको चंदो अचे थो, त पोइ उनखे उलमा कराम कीअं एक्सेप्ट कनि था, कीअं अॻियां उहो उनजो कमु, उनजो विज़न जेको बि आहे उहो अॻियां वधे थो। असां वारे इलाइक़े में ईअं आहे जो हिकिड़ा मुफ़्ती साहब हुया, उन्हनि चंदो वापसि कयो हुयो। त इहो मुंहिंजो वाक़ियो ॿुधलु आहे, त मूं चाहियो पिए त तव्हां सां बि डिस्कस कयो वञे। ॾिसो, नेक कमनि में
ख़ासि तौर ते मस्जिद में मदारिस में जेको हलाल रिज़्क़ के हलाल आहे जी जी उहो ई उन में शामिलु करणु खपे। बिल्कुलु। ऐं पहिरियों जेको अव्हांजो सुवालु मस्जिद में जेको चंदो कयो वञे थो, थोरो सुवाल खां हटी करे हिन में मां हिकिड़ी ॻाल्हि ऐड कयां। जी जी मस्जिद में सवाल करणु ऐं मस्जिद में चंदे करण खां बि गुरेज़ कयो वञे ऐं इंसान जेके उते मस्जिद में नमाज़ पढ़नि था, नमाज़ी हज़रात, मस्जिद जा जेके बि अख़राजात आहिनि उहे पाण में कमेटी वारा गॾिजी करे पाण पंहिंजे ज़िमे ते खणनि, ताकी कंहिंजे साम्हूं हथु फैलाइण जी ज़रूरत न पवे, झोली झलण जी ज़रूरत न पवे। इहो सवाल ई पैदा न थिए त हिन में हलाल आयो या हराम आयो। ऐं ॿिए नंबर ते जॾहिं ॾिसो हिकिड़ो चंदो गॾु थिए थो इज्तिमाहीत ते, त पोइ असां इहो हुकुम लागू कंदासीं फल अक्सरो ले हुक्मिल कुल्ले, जेको अक्सरियत जो हुकुम हूंदो आहे शरीयत मुतहरा उन कुल जे मथां बि उहो ई फ़ैसिलो सादिर कंदी आहे। हाणे असां हिकिड़े हिकिड़े रुपए खे अलॻि अलॻि करे नथा सम्झी सघूं त इहो कंहिं ॾिनो, लिहाज़ा उहो चंदो इस्तेमालु करे सघिजे थो। अलबत्ता इनफ़िरादी तौर ते अगरि कंहिं शख़्स पैसा ॾिना मस्जिद कमेटी वारे खे या मौलाना साहब खे या कंहिं ज़िमेदार खे, ऐं उन्हनि खे यकीन आहे त हिन जो पैसो या हिन जो कारोबार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हराम ते मबनी आहे, यानी हिकिड़ो हूंदो आहे हलाल बि को जाइज़ कम बि हले थो ऐं हराम बि हले थो, उन में शिरकत अची थी वञे, उन में वरी बि गुंजाइश आहे। लेकिन हिकिड़ो कमु उहो आहे जेको सिर्फ़ु हराम ते मबनी आहे, उन जो मस्जिद में पैसो न लॻाइजे, मदारिस में न लॻाइजे, क़ुरान मजीद जी पब्लिशिंग में न लॻाइजे, कंहिं बि नेक कम में उनखे शामिलु न कजे। ईअं न थिए जो उहो शख़्स जेको शामिलु करे थो उहो बि गुनाह में बराबरि जो शरीक थी वञे। जी जी ज़बरदस्त, माशाअल्लाह सां ॾाढी ख़ूबसूरत तव्हां गुफ़्तगू असां कई हिन ट्रांसमिशन में। ऐं असां पुॼाणी जी तरफ़ आहियूं। नाज़रीन, सहरी खां पोइ इफ़्तारी जो जेको वक़्तु हूंदो आहे पूरो ॾींहुं हिकिड़ो रोज़े में, ऐं उन खां पोइ घर में पूरो अहतमाम सभु घर भाती गॾु वेहंदा आहिनि। तव्हां असांजी ट्रांसमिशन बि हिन वक़्तु ॾिसी रहिया हूंदव। इफ़्तारी जो वक़्तु थियण वारो आहे ऐं हिन तरफ़ असलम साहब मौजूदु आहिनि। अदा खां असां चांहि तयारु कराईंदासीं, टैंक तयारु कराईंदासीं। पहिरियां आऊं चाहियां पई त टैंक तयारु कयो वञे। जी जी ओके जी। ऐं टैंक हा हा बिल्कुलु ज़बरदस्त। जी हा, ऐं टैंक में वाइटामिन सी आहे नाज़रीन, वाइटामिन डी सां भरपूर आहे, ज़िंक सां टैंक जी हीअ ड्रिंक भरपूर आहे। टैंक एनर्जेटिक रमज़ान एनर्जेटिक ड्रिंक, ऐं यकीनन ॿारनि खे बि टैंक तमामु घणो पसंदि ईंदो आहे। ऐं जेको असां दस्तरख़्वान सजाईंदा आहियूं उन ते टैंक हुजे, कोइस हुजे, ऐं जेकॾहिं न हुजे त पोइ अधूरो अधूरो असांखे रमज़ान लॻंदो आहे, दस्तरख़्वान लॻंदो आहे। टैंक इन तरफ़ असांजो तयारु थी चुको आहे। ऐं चाहींदसि त तव्हां टपाल मेज़बान चांहि बि तयारु करियो। जी हा, ऐं टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। सो मेज़बान जी चांहि तव्हां खां असां तयारु कराईंदासीं। नाज़रीन, हिन तरफ़ असां वटि असांजा महिमान शामिलु आहिनि ट्रांसमिशन में। अलामा साहब, तव्हां खां असां मुख़्तसिर मैसेज वठंदासीं अॼु जी ट्रांसमिशन में। हिकिड़ो मुंहिंजो सुवालु बि आहे, मूं चाहियो पियो त उन सुवाल खे बि अॼु जी ट्रांसमिशन में मां रखां त कुझु अहिड़ा पैकेजिस ईंदा आहिनि अलामा साहब जिते तव्हांखे साल जी गॾु कंबाइन तव्हांखे सैलरी मिलंदी आहे। पोइ जॾहिं ज़कात जो सुवालु अचे थो त पोइ उन छा माण्हू ते ज़कात लागू थिए थी, नथी थिए? इन बाबति थोरो असांखे मुख़्तसिर ॿुधाइजो तव्हां। सो ज़कात जे लाइ उसूल इहो आहे त इंसान वटि एतिरा पैसा आया, एतिरी रक़म आई, जेका रक़म 52.5 तोला चांदी जे बराबरि हुई, 52.5 तोला चांदी जे बराबरि रक़म, ऐं उन रक़म खे उन माण्हू वटि 6 महीननि खां वधीक जो अरसो गुज़रियो हुजे, उन वटि 6 महीननि खां वधीक जो अरसो गुज़रियो हुजे, एतिरो ड्यूरेशन अगरि गुज़रियो आहे त पोइ उन जे मथां ज़कात फ़र्ज़ थी वेंदी। अगरि कोन्हे, ईअं कोन्हे जीअं अचे थो, अगरचे हुन जी सैलरी 10 लख रुपया आहे, लेकिन हर महीने ख़र्च थी वञे, उनजे पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में, पंहिंजे घरेलू अख़राजात में कहिड़े बि तरीक़े सां उहे पैसा ख़तमु थी विया, 2 महीननि में ख़तमु थिया, 4 महीननि में ख़तमु थिया, 5 महीननि में ख़तमु थिया, उन जे मथां ज़कात कोन्हे। सैलरी जेका पूरे साल जी मिले थी, ज़ाहिर आहे उहो पूरे साल जो उनखे ख़र्च हलाइणो आहे। उहो ख़र्चो कढी बक़िया जेके पैसा बचनि था,
अगरि उन वटि 6 महीननि खां वधीक उन वटि सेव आहिनि त उन जे मथां ज़कात थींदी, अदरवाइज़ उन जे मथां ज़कात कोन थींदी। ठीकु आहे, ज़बरदस्त ख़ूबसूरत बयानु अव्हांजो। इन शॉर्ट नंढिड़ो बसि मैसेज तव्हां खां वठणु चाहींदसि। जीअं पहिरियां अव्हां सवाल कयो ज़िक्र जे हवाले सां, जी हा। क़ल्बी ज़िक्र जे हवाले सां ॻाल्हि थी। माहे रमज़ानुल मुबारक में रोज़ो बि असांखे क़ल्बी ज़िक्र जी तरफ़ मुआविनत करे थो। जीअं असां रोज़े में आहियूं, असांखे हमा वक़्तु इहो ख़्यालु मौजूदु आहे असां अलाह ताला जी इबादत में आहियूं, असांखे खाइणो कोन्हे, असांखे पीअणो कोन्हे, इहा नाफ़रमानी थी वेंदी। अलाह ताला ॾिसे पियो, असांजे दिलि जी तवजो अलाह सुब्हानहू व तआला जी तरफ़ आहे। अलाह ताला इहो ई चाहे थो त ग़ैर रमज़ान में बि मुंहिंजो बानो उन जे दिलि जो तवजो मुंहिंजी तरफ़ हुजे, जीअं उन जो इरादो कंहिं गुनाह जी तरफ़ थिए त मुंहिंजो उहो ख़्यालु, मुंहिंजो ज़िक्र उनखे गुनाह खां रोके छॾे। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, रब सां कनेक्टिविटी ख़ूबसूरत ट्रांसमिशन में अव्हांजो साथ असां सां भरपूर रहियो ऐं अव्हां कोइस जा महिमान बणिया। ऐं इलाही थैंकफुल आहियां, मुंहिंजी इंटायर टीम थैंकफुल आहे, तव्हां असांखे रोज़े जी हालत में हिन ट्रांसमिशन में भरपूर असां सां साथ निभायो आहे। ऐं यकीनन नाला मिठा मैसर साहिबु अव्हांजी मां थोराइती आहियां, अंज़ला अव्हांजी थोराइती आहियां। नाला मिठा साहिबु, हीउ जेको पांडा जो गिफ्ट बॉक्स आहे इहो अव्हां सां गॾु वेंदो। नाज़रीन, उनखां अलावा अंज़ला असां सां मौजूदु रहियूं। नेल्सन पैंट्स जो ही जेको गिफ्ट बॉक्स है, ये नेल्सन पैंट का गिफ्ट बॉक्स अंज़ला आपके साथ जाएगा। असलम साहब, तव्हां खां चाय मां तयारु कराईंदमि। टपाल मेज़बान जी ओके जी, ओके, ज़बरदस्त। असलम भाउ, तव्हां बि असां सां पूरी ट्रांसमिशन में साथ निभाईंदा आहियो। आई एम मच थैंकफुल टू यू। पूरो रमज़ान, अधु त रमज़ान गुज़री चुको आहे, बाक़ी माशाअल्लाह असां जेके ॿिया ॾींहं आहिनि इनशाअल्लाह पाण ट्रांसमिशन खे गॾिजी सॾिजी हलाईंदासीं। जी नाज़रीन, तव्हां खां इजाज़त आऊं वठंदसि। ऐं थोरी देरि में वरी रोज़े इफ़्तार जो बि टाइम आहे। तव्हां पंहिंजी भरपूर दुआउनि में असांखे यादि कजो। हिन पूरी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में भरपूर सहकार रहियो। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह का नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु रहियो नेल्सन पैंट्स जो। ऐं ख़ुशूसियत इहा आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पैंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो। नेल्सन पैंट नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। ऐं तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि राब्ते में अची सघो था, पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। ज़िंदगी जो रंग, ऐं तमामु रंग ज़िंदगी जा यकीनन हसीन हूंदा आहिनि, ख़ूबसूरत हूंदा आहिनि। नाज़रीन, उनखां अलावा टैंक जी भरपूर स्पॉन्सरशिप असां सां मौजूदु रही आहे। एनर्जेटिक रमज़ान, एनर्जेटिक ड्रिंक रमज़ान जी। ऐं उनखां अलावा वाइटामिन सी सां, वाइटामिन डी सां, ज़िंक सां भरपूर आहे, जेका ड्रिंक वॾनि खे त वणंदी आहे पर ॿारनि खे तमामु घणी पसंदि ईंदी आहे। नाज़रीन, क्विज़ जी स्पॉन्सरशिप भरपूर असां सां मौजूदु रही आहे अज़मत रमज़ान में। हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां, ऐं ज़बरदस्त जो कलर बि ईंदो आहे। उनखां अलावा वाइल्ड वेंचर जी नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु रही अॼु जी ट्रांसमिशन में अज़मत रमज़ान में। असां सां मौज मस्ती तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जी स्पॉन्सरशिप असां सां मौजूदु रही। वाइटल पियो, ज़िंदगी जियो। नाज़रीन, भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु रही अज़मत रमज़ान सां। फॉर्मी जी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं जेके गिफ्ट पैक्स ईंदा आहिनि फॉर्मी जा, डिफरेंट प्रोडक्ट्स हूंदियूं आहिनि, ॾाढी ज़बरदस्त प्रोडक्ट्स ईंदियूं आहिनि फॉर्मी जूं। तव्हां बि कंहिं बि शॉप तां डिफरेंट प्रोडक्ट्स फॉर्मी जूं वठी सघो था। सिंध जी नंबर 1 चाहे, बिल्कुलु मां नथी विसारे सघां। टपाल मेज़बान जी भरपूर स्पॉन्सरशिप अॼु जी ट्रांसमिशन में असां सां मौजूदु रही। तमामु नाज़रीन ऐं हिते मौजूदु जेके बि असांजा हाज़रीन आहिनि, सभिनीनि खां मां इजाज़त वठंदसि। मूंखे, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त। पंहिंजी दुआउनि में भरपूर असांखे यादि रखिजो। अल्लाह वाही वेंदे वेंदे नातिया कलाम अव्हां जे लाइ तोहफ़े तौरु छॾींदा वेंदासीं। अंज़ला साहिबा खां असां ॿुधणु चाहींदासीं। अंज़ला अंसारी जो आवाज़ तव्हां ताईं पहुचाईंदासीं। जी से बुलावा आ रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, मदीने से बुलावा आ रहा है,
मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है। यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने मदीने वाला ही बुलवा रहा है। नवासों का वो सदका बांटते हैं, नवासों का वो सदका बांटते हैं, ज़माना उनका सदका खा रहा है, ज़माना उनका सदका खा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है। ये चक्की सैयदा की चल रही है, ये चक्की सैयदा की चल रही है, ज़माना जितना लंगर खा रहा है, ज़माना ज़माना जितना लंगर खा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है।